नाज़िन आदिलपुर के गोठ पंजल सेहतो के गोठाणन फ्रॉड कंदड़ जवाबदार की गिरफ्तारी लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अमजद कलवर जी ही रिपोर्ट। आदिलपुर जे गोठ पंजल सातो जे गोठाणन सां फ्रॉड करे गोठाणन जे नाले ते 2017-2018 में कानपुर मार जे ज़रई तरक्याती बैंक जो MCO इनायत मंगसी लखें रुपया लोन कढाए पंजल सातो जे गोठाणन के चूनो हणी फरार थी वियो। गोठाणन वटि ज़रई तरक्याती बैंक जो अमलो लोन जा लखें रुपया वठण लाइ पहुतो त गोठाणन के तंहिं वक़्तु ख़बर पई त लखें रुपया असांजे नाले ते MCO इनायत मंगसी कढाए वियो आहे। गोठाणन आदिलपुर प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त MCO इनायत मंगसी खानपुर मार जे ज़रई तरक्याती बैंक मां असांजे नालनि ते लखें रुपया लोन कढाए असां सां वॾो फ्रॉड कयो आहे। खानपुर मार ज़रई तरक्याती बैंक जो उहो मतां कयो आहे, फ्रॉड थी वियो आहे। MCO इनायत मंगसी साहब असां सां फ्रॉड कयो आहे। असां ते माना केस जो 80,000 में 5 लाख रुपया वधीक हो कढायो आहे, जेको हिन महिल व्याज समेत अची 8-9 लाख रुपया थी वियो। असां मिसकिन आहियूं, असां सिर्फ़ु 80 भरींदासीं, वधीक नथा भरे सघूं। परायो कर्ज़ असां न भरे सघंदासीं, उहो उन खे सज़ा ॾिनी वञे। इनायत मंगसी साहब कढी वियो आहे। असां मिसकिन असां को फ्रॉड करे नाक जूं शयूं वग़ैरह असांजो जेको आहे मुंहिंजो वाल साहब पढ़ियल का शइ कोन्हे, उनखे नाक जूं शयूं हणायूं अथनि, माना पाण में मिली पिया अॻिते करे हर शइ उन्हनि जो कमु हुयो। असां मिसकिन आहे, असांखे त का ख़बर ई कोन्हे। असां हाणे असांखे जेको आहे इंसाफ़ मिलियो वञे, अला अख़्तियारनि खे अपील आहे असांजी। उहा कर्ज़ो वरितो 80,000 रुपया, जेको हिन खां डॉक्यूमेंट्स हिन वटि मौजूदु आहिनि। हाणे उन वक़्तु जो MCO जेको हुयो इनायत मंगसी हिन सां फ्रॉड करे वियो आहे। मज़लूम आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि। असां हिन सां गॾु आहियूं एहतजाज में, ऐं उन्हनि सां बि जेको आहे सो राब्तो बि कयो आहे। इहे पैसा हू ग़ैर क़ानूनी तौरु कढाए वियो आहे। असां जेको शहरीता जा माण्हू या समाजी अॻवान जेके बि असांजा दोस्त आहिनि, असां हिन सां गॾु आहियूं। हिन सां इंसाफ़ कयो वञे ऐं मीडिया जे थ्रू जेको आला अख़्तियार बि जेको आहे सो जेके वेठा आहिनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म इमरान ख़ान, CM सिंध साहब खे असां अपील कंदासीं त महिरबानी करे हिननि सां जेको आहे इंसाफ़ कयो वञे। हीअ ग़रीब आहिनि, हीअ वीचारा कर्ज़ किथां ॾींदा? जॾहिं 80,000 वठनि था, उन्हनि ते 5,80,000 रुपया वरी एक्स्ट्रा जेको आहे सो ख़र्चो कयो वियो आहे। सो महिरबानी करे असां जेको आहे इहो अपील कंदासीं त हिननि सां इंसाफ़ कयो वञे। हीअ ग़रीब माण्हू वधीक पैसा नथा ॾेई सघनि। हिननि जेको कर्ज़ो वरितो आहे बिल्कुलु उहो ॾियण लाइ तयारु आहिनि, उहो ॾींदा। बाक़ी हिननि जे घरनि में जेके बैंक वारा अचनि था, हिनखे तंग कनि था त तव्हां जेको आहे 5,80,000 ॾियो। जेको मथां कर्ज़ो हिननि खयो ई न आहे, उहो नाजाइज़ कर्ज़ु आहे। हे किथां भरींदा? हे मिसकिन माण्हू आहिनि, हिननि सां इंसाफ़ कयो वञे। गोठाणन वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फ्रॉड कंदड़ ज़रई तरक्याती बैंक जे MCO इनायत मंगसी ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजे नाले ते वरितल पैसा मोटाए असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन फरमान कलवर सां गॾु अमजद कलवर, मेरान TV।